नाज़िन सिंध में रोलू ऐं छितन कुतन जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे, जंहिं सबबि ॿार गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया इन हवाले सां घोर निंड सुतल आहे। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि लाड़काणो खां हनीफ़ सुहाग, दादू खां निज़ाम शेख, जॾहिं त छटो खां महबूब बिरोही, गंबट खां ज़ाहिद ॼामड़ो असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। नाज़िन हाणे ज़िक्र कंदासीं छटो जो। महबूब अवां ॿुधाइजो त छटे मां बि रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट्स अचनि थियूं त उते केतिरा माण्हू मुतासिर थियनि था? जी, छटे ज़िले में जेका कुतनि जो आज़ार आहे, रोलू कुतनि जो, उन्हनि जो वधीक बिनिस्बत वधीक आहे, छाकाणि जो छटे साहिली पट्टी वारा इलाइक़ो आहे, कोस्तानी पट्टी वारा इलाइक़ा आहिनि। उन्हनि में कालोके ॾींहं में 5 ॿारनि खे जेको आहे कुतनि ॾाढे ज़ख़्मी कयो हो, जिन मां 3 ॿारनि जी हालत गणती जोगी हुजण जे करे उन्हनि खे कराची रेफर कयो वियो। छटे ज़िले अंदरि गुज़िरियल 1 महीने दौरान 181 जेके आहिनि माण्हू, जिन में वॾो अंग जेको ॿारनि जो आहे, जिन खे रोलू कुतनि छितनि कुतनि जेको ॾाढे ज़ख़्मी कयो, जेके सिविल अस्पताल ठटो पहुता, सिविल अस्पताल ठटो में उन्हनि खे वैक्सीन कराई वई। उहो सिर्फ़ु सिविल अस्पताल ठटे जो अंग आहे। जॾहिं त कोस्तानी इलाइक़नि जा माण्हू जेके सुपराइवे खे लॻनि था, जेके कोटड़ी ऐं कराची के वेझा इलाइक़ा आहिनि, सुपराइवे जे ज़रिए कराची वञनि था, ऐं साॻी रीति साहिली पट्टी जा इलाइक़ा उहे, साकड़ो गाड़े वारा इलाइक़ा उहे हैदराबाद रिपोर्ट थियनि था। जंहिं करे मजमूई तौर ते 250 250 ताईं जेको आहे रिपोर्ट आहे 1 महीने में। मजमूई तौर ते 6 खां 7 8 कुता जेके माण्हू आहिनि उन्हनि खे कुता ॾाढे विझनि था ऐं उहे अस्पताल में पहुचनि था। पर अस्पताल में सूरत इहा त ठटे ऐं सिजावर ज़िलनि अंदरि वॾी अस्पताल जेका आहे सिर्फ़ु मरफ एनजीओ जे मातहत हलंदड़ मकली सिविल अस्पताल आहे, मकली ते क़ाइमु आहे सिविल अस्पताल ठटो, जंहिंमें सिर्फ़ु वैक्सीन त अवेलेबल आहे, पर मासूम ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां या वॾा जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते ॿारनि खे, छाकाणि जो मथे हिसे में मोह वारे हिसे में चक पाइनि था कुता, जेके उन्हनि खे ॾाड़ीनि था, त इन हवाले सां जेको आहे माहिरनि जो चवणु आहे त उन्हनि खे फौरी तौर ते 24 कलाकनि अंदरि हिकु मख़सूस वैक्सीन आहे जंहिंमें हेमोग्लोबिन बि शामिल हूंदो आहे, उहा लॻाइण ज़रूरी हूंदी आहे, जेका सिर्फ़ु कराची में लॻाई वेंदी आहे। सिविल अस्पताल ठटो में उहा वैक्सीन जेका आहे मैसर न आहे, ऐं 24 कलाकनि में जेकॾहिं उहा न लॻी त ज़िंदगी ख़तरे में अची सघे थी। कुझु महीना अॻु मकड़ीअ ते हिकु ॿारड़े खे जेको आहे छिते कुते हमलो करे ज़ख़्मी कयो, हुनजो मुंहं जो हिसो मुतासिर थियो हो, उनजी वैक्सीन जो मसइलो साम्हूं आयो, जंहिंखां पोइ उहो ॿारड़ो जेको आहे महीने खां पोइ फोत थी वियो। जंहिं करे हे जेके 3 ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बि हितां फर्स्ट एड ॾेई पोइ कराची उॿारियो वियो। कराची मां उन्हनि खे इंजेक्शन त ॾिनी वई आहे, पर उन्हनि जी हिकु जंपीर वासी जेका आहे। ठीकु आहे महबूब, तव्हां असां सां लाइन ते ई मौजूदु रहिजो। महबूब अवां ॿुधाइजो त ठटे जे इंतिज़ामिया पारां कुतनि खे मारण लाइ के इंतज़ाम कया विया आहिनि? जी रोशनी, ठटे ज़िले में इहो अफ़सोसनाक सूरत रही आहे त मुसलसल जेके कुता ॾाड़ियल जेके वाक़िया रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया अघोर निंड में सुतल रही आहे। कल्ह जेका मासूम ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जी चहिरनि जी ख़राब सूरत हुई, उनजी जेका मीडिया ते रिपोर्ट हुई, ख़ासि तौर ते केटी न्यूज़ इन ख़बर खे ब्रेक कई, जंहिंखां पोइ कल्ह खां जेको आहे DC छटो हरकत में आयो आहे। DC छटे दावा कई आहे, मुख़्तलिफ़ जेका टाउन कमेटीज़ खे हिदायतूं कयूं आहिनि, म्यूनिसिपल कमेटी ठटे खे, उन्हनि जी दावा जेका आहे अॼु ताईं साम्हूं आई आहे। 24 कलाकनि अंदरि हुननि जी दावा आहे त जेके 100 खां मथे कुतनि खे मारियो वियो आहे। पर हिकिड़ी जेका हाणे ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त हाणे ठटे ज़िले जी पुलिस बि हरकत में आई आहे। जीअं केटी न्यूज़ ते मुसलसल ख़बरूं काल्ह खां वठी हलणु शुरू थियूं आहिनि त मकली थाणे ते केस हाणे FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें मकली जे वर्षा वारे इलाइक़े जे रहवासी हिकु 3 ॿारनि खे जेको कुते जेको आहे ज़ख़्मी कयो हो, हमलो करे ज़ख़्मी कयो, मथे हिसो हुनजो ज़ख़्मी थियो, उनजो केस जेको आहे टाउन कमेटी मकली जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे, जेको बुनियादी तौर ते असिस्टेंट कमिश्नर ठटो आहे निज़ाम जतोई, उनजे ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे मकली थाणे ते। उन सां गॾु उहे ठटे में हिकु केस दाख़िल कयो पियो वञे। लोकल जेका आहे यूनियन काउंसिलूं आहिनि उन्हनि में केसिस रिपोर्ट थियण लॻा आहिनि, त उन्हनि जी पुलिस हाणे हरकत में आई आहे, छाकाणि जो सिध हाई कोर्ट जे तरफ़ां हिकु वाज़े तौर ते ऑर्डर पास थियल आहे त जंहिं बि टाउन कमेटी में, यूनियन काउंसिल जे हथ में या म्यूनिसिपल जे हथ में जेकॾहिं को केस रिपोर्ट थिए त उनजी लाॻापियल जेके बलदियाती अदारा आहिनि उनजी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। हाणे ही जेका सूरत साम्हूं आई आहे इंतिज़ामिया आहिनि मीडिया जी, उनखां अॻु में जेकॾहिं इहो तर्क वरितो वञे हा त इहे ॿार जेके आहिनि उहे महफ़ूज़ रही सघनि। ठीकु आहे महबूब, तव्हां असां सां गॾु रहिजो। ज़ाहिद निज़ाम शेख, अवां जी वॾी महिरबानी। हनीफ़ सुहाग, महबूब बिरोही, अवां चाइनीज़ जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। इते वठूं था शॉर्ट ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा सेंटर पॉइंट। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।